बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सब खां पहिरियां क्रोम में हलाईंदासीं असां गूगल ड्राइव .google.com। कुछ हिन तरह व्यू ईंदो। कुछ हिन तरह फाइल मुंहिंजा अची विया। उन खां पोइ व्यू अची करे डेस्कटॉप साइड जो कंदासीं। असां वटि हिन शक्ल में अची वियो। देन अची करे न्यू जेको आहे असां लोड थो थिए छा न्यू जेको आहे असां फॉर्म सिलेक्ट कंदासीं। न्यू फॉर्म सिलेक्ट थी वियो। क्वेश्चन 1 में जेको आहे असां ऑप्शन ॾींदासीं डेट जो। ठीकु आहे। देन हितां प्लस क्लिक करे ॿियो क्वेश्चन असां ऐड कंदासीं। हाणे इन में रखिणो आहे मल्टीपल चॉइस ग्रेड वारो। ठीकु आहे। हर रोज़ में तव्हां रखंदव स्टूडेंट नेम, मिसाल तौर स्टूडेंट 1। ठीकु आहे। त ऑटोमेटिक ॿी रो अची वेंदी। ॿी रो लिखंदा त 3 अची वेंदी। स्टूडेंट 2 एंड स्टूडेंट 3 ठीकु आहे। कॉलम में असां लिखियो जेको आहे हाणे ही जेके आहिनि हिकिड़ो कोई ऑप्शन मां सिलेक्ट थींदो हर रोज़ जे लाइ। स्टूडेंट 1 जे लाइ या प्रेज़ेंट खणंदो या जेको आहे लीव खणंदो या एक्सक्यूज़ लीव अनएक्सक्यूज़ लीव करणु ऑटोमेटिक नेक्स्ट ऑप्शन ईंदो या जेको आहे तव्हां एब्सेंट रखो जेको बि रखो। सही आहे। असां हिन कयोसीं रिक्वायर्ड खे ओपन। इहो ज़रूरी आहे जवाबु ॾियणु। ऐं हिन ते बि हिन खां सवाइ रिस्पॉन्स सबमिट न थींदो। ऐं हिन खे बि जॾहिं एडिट कयो त रिक्वायर्ड ते करे असां ओके। सही। हीअ असांजो क्वेश्चन तयारु थी वियो। क्वेश्चन हिन तरह ईंदो। हिते सिलेक्ट कंदो त एडिट थींदो। हाणे असां हिन खे कंदासीं सेंड। हितां एरो जे निशान सां हितां सेंड कंदासीं। सेंड लाइ असांखे सिर्फ़ु हिन जी लिंक खपे। लिंक जेका हीअ असांखे हितां जनरेट थी वेंदी, जेका असां कॉपी करे पाण वटि महफ़ूज़ करे रखी छॾींदासीं। ठीकु आहे। इहा लिंक जेका आहे तव्हांखे स्टूडेंट्स खे न आहे ॾियणी। इहा तव्हांखे ब्राउज़र में जिते बि खोलींदो तव्हांखे हुनजा रिस्पॉन्सिस जनरेट थींदा। मिसाल तौरु मां हिन खे हिते ई खोलियां थो। हिन लिंक कॉपी खे हिते मां पेस्ट कयो त हाणे हीअ थी वियो क्वेश्चन उन फॉर्मेट में। मां मिसाल तौरु 8 तारीख़ खईं ऐं जो स्टूडेंट 1 प्रेज़ेंट हुयो या लीव ते हो। कोई हिकिड़ो ऑप्शन मां सिलेक्ट थींदो। स्टूडेंट 1 लीव ते हो, स्टूडेंट 2 प्रेज़ेंट हो, स्टूडेंट 3 एब्सेंट हुयो। त हाणे हे रेड लाइन हेठां हटी वई। सबमिट पोइ थींदो। रिक्वायर्ड आंसर थी विया। वरी रिफ्रेश कंदो। हिकिड़ो ॿियो बि रिस्पॉन्स ॾियां थो। मिसाल तौरु मां 7 तारीख़ जो सेट कयो ऐं हे प्रेज़ेंट हुयो। दिस क्वेश्चन रिक्वायर्स 1 रिस्पॉन्स पर रो। ओके। कंहिं बि रो में खुटल हूंदो त न खणंदो। सबमिट कयोसीं। ठीकु आहे। हाणे असां अची विया साॻियो ई जेको आहे गूगल ड्राइव ते। असांजे जेके आहिनि गूगल ड्राइव ते असां ईंदा हिते रीसेंट में जेको आहे असांजो हे लेटेस्ट फॉर्म आहे जेको हितां एडिट थी सघे थो। अच्छा हिनखे छा करिणो आहे।
रिस्पॉन्सिस हिन में 2 अची विया, रिफ्रेश कर, छो न आया रिस्पॉन्सिस 2 अचणु खपनि, हा अची विया 2 रिस्पॉन्सिस अची विया। हाणे 2 रिस्पॉन्सिस असांखे स्टूडेंट 1 जेको आहे प्रेज़ेंट आहे हिकु दफ़ो लीव थिए आहे, स्टूडेंट 3 हिकु दफ़ो प्रेज़ेंट आहे हिकु दफ़ो एब्सेंट आहे। असां 7 ऐं 8 तारीख़ जा रिस्पॉन्स आहिनि ऐं असां ॿियनि ॻाल्हियुनि खे छॾियो, हीअ जेको 2 रिस्पॉन्स सां गॾु प्लस जो निशान आहे गूगल शीट जो निशान आहे। असांखे लिंक करिणो आहे, हाणे नई शीट ठाहींदासीं त जंहिंमें असांजा रिस्पॉन्सिस ऑटोमेटिक स्टोर थियनि। असां हितां बि डाउनलोड करे सघूं था रिस्पॉन्सिस, पर शीट में ठाहींदो त पोइ स्टूडेंट खे शेयर करणु सवलो आहे। असां तो अटेंडेंस लिखूं था, अटेंडेंस शीट, ठीकु आहे, ये असां क्रिएट कईसीं नई शीट क्रिएट थी वई। अच्छा अहमद ते ओके, शीट क्रिएट थी वई। हुन शीट में तव्हांजा रिस्पॉन्सिस हिते अची विया, और स्टूडेंट 1 स्टूडेंट 2 स्टूडेंट 3। फर्दर जो प्रोसेस साॻियो ई आहे, हिन खे शेयर कीअं करिणो आहे, ठीकु आहे। शेयर में वञी करे, अच्छा हू कैन एक्सेस में हिते लिखियलु आहे नॉट शेयर्ड, हाणे हिन में रिस्ट्रिक्टेड लिखियलु आहे, हिन खे करिणो आहे चेंज, रिस्ट्रिक्टेड खां हटाए एनी वन विथ द लिंक करिणो आहे। जंहिंखे बि लिंक हुजे उहो हुनखे एक्सेस करे सघे। एक्सेस जा बि क़िस्म आहिनि, कमेंट्स करे सघे या एडिट करे सघे। असां छड़ो व्यूअर ते रखंदासीं, उनखां पोइ लिंक खे कॉपी करे असां ग्रुप में शेयर कंदासीं त जेको आहे स्टूडेंट्स जे हिन में जेको हूंदो स्प्रेड शीट्स हूंदियूं ऐं उहो फॉर्म हूंदो, हिन लिंक में ख़्यालु कजो त स्प्रेड शीट्स हुजे, फॉर्म न हुजे। उहा लिंक तव्हां जेको आहे जनरेट करे मोकिलींदव उन ते कंहिं बि व्हाट्सएप ग्रुप ते या मैसेज ते, त उहो उते पंहिंजी अटेंडेंस ॾिसी सघनि था, ठीकु आहे। इहो ई सॼो प्रोसेस आहे टोटल।